अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी। अवां जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे मोहब्बतुनि जो शहर ॿुड़ी महल। कहाणियूं, कहाणीकार महमूद मुग़ल, छपाईंदड़ काछो पब्लिकेशन कराची सिंध, जुलाई 2018। कहाणी आहे गेड़ो। हिन कंध वराए पंहिंजे उसे पासे में ॾिठो, हर को माण्हू पंहिंजे कम सां लॻल हो। परियां चांहि वारे जे स्टाल ते को हिकड़ ॿिकड़ माण्हू बीठो हो। हिन जे ॾाए तरफ़ किताबनि वारो बि हिन महिल हल्कनि झूटनि में हो। प्लेटफार्म जी पटी वटि चूड़ियुनि वारो खोखा पासनि खां रखियो रुपयनि जूं ॻंढियूं ठाहे रबड़नि में वेड़े रहियो हो। प्लेटफार्म ते कुझु थोरा ई माण्हू हुआ। अॼु गर्मी बि कुझु घणी हुई। हू दिलि दिलि में भटकणु लॻो। ही गाॾियूं बि वॾियूं रहज़न आहिनि, कॾहिं बि वक़्त ते न ईंदियूं आहिनि, बिल्कुलु असांजे ख़ुशीअ जियां, जेके उन महिल ईंदियूं आहिनि जॾहिं असीं इंतज़ारु करे करे कक थी प्लेटफार्म ई छॾे वेंदा आहियूं। पर ही मां सोचां छा पियो। हू कंधु झटिके बेंच ते पासो वराए साम्हूं ॾिसणु लॻो। परियां हिकु फ़क़ीरयाणी वेठी हुई। हुई त अधड़ोड पर ॾाढी ख़ूबसूरत हुई। खेसि कारो ब्लाउज़ ऐं अंगोछे जी साड़ी पातल हुई। ब्लाउज़ कुल्हनि वटां फाटल ऐं पटीअ वटां ॾरियल हुअसि। हिन पंहिंजो सामान खोले ऐं उन मां कागज़ में वेढ़ियल का शइ कढी हुई ऐं हाणे पंहिंजे ॻंढ खे ॿधी रही हुई। हिन वरी ओसे पासे ॾिठो त को खेसि माईअ खे ॾिसंदो त न ॾिसी रहियो हो, पर को बि त खेसि ॾिसण वारो न हो। हर को कुझु गर्मीअ मारियल हो ऐं ॿियो त ही वक़्तु बि कंहिं सुठी ट्रेन जे अचण जो न हो। हिन वरी किताबु खोले पढ़णु शुरू कयो। पहिरें पने खोलण साण ई साम्हूं पंहिंजे नाले ते नज़र थी पियसि। नाले सां गॾु लिखियल तारीख़ पढ़े थो, 14/4/82। हिन जो ज़हन वरी भटकणु लॻो। इंसानु पंहिंजी शनाख़्त लाइ केतिरो न बेचैन हूंदो आहे। घणो करे केतिरा ई माण्हू किताबु वठी मथसि नालो ज़रूरु लिखंदा, ज़रूरु कहिड़ो आहे हुनजो, पर सही त कनि था। हाणे उन मां ख़बर त पवंदी त उहो मिल्क कंहिंजी आहे। जीअं हाणे हिन पोड़ीअ जी का शनाख़्त कान्हे त केरु चवंदो त उहो केरु आहे। पर मां वरी बि हुन लाइ छो पियो सोचां। अॼु त हिन गाॾीअ बि ॾाढी देरि कई आहे। हिकु त ही प्लेटफार्म बि का वेहण जी जॻह आहे। केलनि जूं खलूं त बि हिते, गंद गोड़ त बि हिते, वठि वठां, फ़क़ीर, चाॿड़ियूं ऐं सोचण दौरान हिन किताबु बंदि करे छॾियो। अखियूं ख़ुदि ब ख़ुदि शायदि ॾींहं जे तपश जे करे बंदि थी वियूं हुअसि। ज़हन में फ़क़ीर जो ख़्यालु आयुसि त अलाए छो अखियूं खोले साम्हूं वेठल फ़क़ीरयाणीअ खे ॾिठाई। उन हाणे पंहिंजनि ॿंभनि वारनि खे खोले कुल्हनि ते पखेड़े छॾियो हो ऐं बाक़ी मुंझल वारनि खे छॾाए रही हुई। हीअ औरत जवानीअ में केॾी न ख़ूबसूरत हूंदी, सुहिणी त हाणे बि आहे, पर उमिरि कुझु चढ़ी वई अथसि। अॼु केॾी गर्मी आहे। हिकु त ग़रीब गुरबे लाइ मौसम बेज़ार आहे। सीउ पवे त ओछण न लभे, गर्मी थिए त ठाहूकी छांव न मिले। असां आहियूं कीअं? जीअं कयूं पिया उहो कॾहिं कंहिं सोचियो आहे? पर न सोचिजे बि छो, ॿियनि सां असांजो कहिड़ो तालुक़ु। उहो हिकदमि ख़्यालु झटिके वञी चांहि जे स्टाल ॾे थो ॾिसे। चांहि वारो हिकु अमरा खे बोतल खोले ॾींदे ॾांहुंसि ॾिसे थो। हू मोट में खेसि हिकु बोतल मोकिलण जो इशारो थो करे। कहिड़ी? परियां स्टाल वारो रड़ करे थो पुछे। कहिड़ी बि? हू वरंदी ॾेई प्लेटफार्म ते थो ॾिसे। केतिरियूं ई बेंचूं ख़ाली आहिनि। हिक ॿियनि ते हिकड़ ॿिकड़ माण्हू सुता पिया आहिनि। परियां कुझु औरतूं पंहिंजनि ॿारनि खे संभालण में पूरियूं आहिनि। उन्हनि जा मर्द पट ते चादर विछाए ताश वेठा खेॾनि। हू सवारे हिसे खे हथु थो लाहे ऐं हिकदमि छिके थो वठे। उफ़, केॾी न गर्मी आहे। हथ खे फूक ॾेई वरी साम्हूं थो ॾिसे। फ़क़ीरयाणीअ पंहिंजा वार खोले छॾिया आहिनि ऐं ॻंढ खे पासीरो रखी हुनजे बिल्कुलु साम्हूं प्लेटफार्म ते लॻल नलके जे पासे खां ठहियल नंढड़े हौज़ में वेही थी रहे। हू खेसि गौर सां थो ॾिसे। उहो कपिड़नि सुधो नल खोले पंहिंजे मथां पाणी थी विझे। कागज़ वारी पुड़ीअ खे खोले उन मां कपिड़नि धोइण वारो साबुण कढी उहा वारनि में हणणु थी लॻी। हेल ताईं सॼी आली थी वई हुई ऐं वारनि में साबुण हणंदे हिन ॾांहुंसि ॾिठो, हिकदमि नज़रूं फेराए थो वठे। छा सोचींदी दिलि में? छा वरी छा सोचींदी हूंदी?
पंहिंजो को ख़्यालु नथो थिएसि त छा पई थी करे। हीअ बि का जॻह आहे वेंझण जी, भरे राज में सभिनी साम्हूं तड़कबो आहे छा, किनी बेहया। पर हूअ बि करे छा, कहिड़ो हिनखे गुसलखाना मुयसरु हूंदा जन खे छॾे उहा हिते आई आहे। ओचितो ख़्याल विखरी वञनिसि था। चांहि जे स्टाल वारे खेसि छोकिरे हथां बोतल मोकिली आहे। हू 5 जो नोट कढी छोकिरे खे ॾेई बोतल थो वठे। छोकिरो वापसि थो हलियो वञे। हिन वरी औरत ॾांहुं ॾिठो। उहा हाणे पंहिंजे पातल कपिड़नि खे साबुण हणी रही हुई ऐं साबुण हणी नलके हेठां धोई रही हुई। ईअं कंदे हू अलाए कीअं पई लॻी। हिनखे झक अचणु लॻा। पोड़ी आहे त छा थियो, अहिड़ियूं हरकतूं त न करे, हाणे हिन जी उमिरि आहे, ईअं कंदे ठहंदी। पर मां बि छा पियो सोचियां, छा उन जी जॻह ते का छोकिरी अचे ईअं कंदी छा। अॼु शायदि गर्मीअ मुंहिंजो दिमाग़ु फेराए छॾियो आहे। अलाए छा पियो फज़ूल में सोचियां। हू बोतल मां ढुक थो भरे। अखि अञा बि माईअ में अथसि। हूअ बि वेंझंदे खेसि ॾिसे थी। हू वरी कंधु फेरे थो छॾे। उतां उथी हू तास खेॾंदड़नि जे मथां वञी थो बीहे। हू 3 ॼणा आहिनि। हिननि मां हिकु मुर्गी खांसि इशारे सां थो पुछे त खेॾंदे। हू मुर्गी इनकार थो करे। बोतल मां ढुक भरींदे हू वरी ओसे पासे थो निहारे। चांहि वारे जो छोकिरो अची खेसि बकाया थो ॾिए ऐं ख़ाली बोतल वठी थो वञे। अलाए केतिरा लम्हा ईअं सिरकनि था। हू अंदर में अलाए छा थो भाए। हिन मुड़ी माईअ ॾांहुं ॾिठो, जंहिं हाणे तड़ करे वरितो हो ऐं आलनि कपिड़नि खे उस में बि सुकाए रही हुई। खेसि पातल पोतड़ो ॾाढो वेकिरो हो। हिन उन मां साड़ीअ जा वार कढी पे निपूड़िया। पाणीअ जा टेपा कढंदे हिन औरत वरी अलाए छो हिनखे ॾिठो ऐं हू खिखो विखो थी वियो। छा सोचींदी हूंदी त मां अलाए छो पियो खेसि ॾिसां। हू वरी चांहि वारे वटि हलियो थो अचे। हू खेसि ॾिसी हल्की ॾंद टेड़ थो करे। हू वेझो अची मुरके थो। हीअ गाॾी छा रोज़ु एॾी लेट हूंदी आहे। न साईं, वधि में वधि अधु कलाकु। अॼु त अलाए छो 2.5 कलाक लाता अथई। आहिनि मर्ज़ीअ जा मालिक रेलवाई वारा, शल पूर पवेनि। हिन औरत ॾे ॾिठो। हू उन महिल साड़ीअ जे वरनि खे संभाले निपूड़े रही हुई। सवेल वारो सुकल पासो हिन महिल बदन खे वेड़े छॾियो हुअईं। उनजो खेसि वॾो तजुर्बो हो जो संदसि जिस्म जो ज़रो बि उघाड़ो न पियो थियो। पर वरी बि अलाए छो हिनखे किरब अचणु लॻी। हीअ माई छा रोज़ु हिते हूंदी आहे? हिन चांहि वारे खां पुछियो। हा साईं, फ़क़ीरियाणी आहे, हिते ई भर में रहंदी आहे। छो? हिनखे केरु रोके कोन थो ईअं सभिनी साम्हूं वेझण खां, या अहिड़ी हरकत कंदे, उहे आला कपिड़ा सुकाईंदे। हिनखे सम्झ में नथो अचे त हू ॻाल्हाए छा पियो। न साईं, पोड़ी आहे, कहिड़ी जवान आहे। हूअं ई बि घरनि में त पोड़ियूं औरतूं असांजे तर जूं त ईअं ई वेझंदियूं हुयूं। किथां जो आहीं तूं? उतर जो। ऐं तव्हां? मां बि उतां जो आहियां। हू न चाहींदे बि हा थो करे वेहे। चांहि वारो बि हिन सां ईंघिजी पियो आहे। शायदि सॼो ॾींहुं कंहिंजी संगत नसीब न थी हुअसि। अलाए छा। हू चाहण जे बावजूदि बि चांहि वारी जी ॻाल्हि रद्द करे न सघियो हो। खेसि यादि आयो, अॻे जॾहिं गर्मियूं ज़ोर हूंदियूं हुयूं ऐं गुरबत जे ज़माने में हिकिड़ो ई बरमूं हूंदो हो त हिन जी माउ उन जे हेठां मंझंदि जो सभिनी साम्हूं ई कपिड़ा पाए वेझंदी हुई ऐं पोइ आला कपिड़ा मटाईंदी हुई। तॾहिं हिनखे बरमे जो हथियो हलाइणो पवंदो हो ऐं पोइ रोज़ु शाम जो गेड़ो ॾियारे वेझण खां पोइ माणस हिनखे खाइण लाइ टोल ॾींदी हुअसि। खेसि गेड़ो ॾींदे ॾाढो थकु थींदो हो ऐं पोइ टोल उन थक में ॾाढो मज़ो ॾींदो हुअसि। अॼु गर्मी ठाहूकी आहे। हिन वरी ॻाल्हाइणु चाहियो। हा साईं, चेट जा ॾींहं आहिनि। फगुण में त अञा। चांहि वारो त अलाए छा छा पियो ॻाल्हाए। हू वरी माईअ ॾांहुं थो ॾिसे। हिन हाणे कपिड़ा घणो करे पाए वारनि खे पिए छंडियो। वार छंडींदे उहो खेसि वरी अजीब लॻी। हूअ वार बिल्कुलु अम्मा वांगुरु थी छंडे। अम्मा बि ईअं ई गेड़ो ॾियारे पोइ वारनि मां छंडका कढाईंदी हुई। पर मां अम्मा सां हिन जी मुशाबियत छो थो कयां। हूअ विझंदी हुई त बि घर में कहिड़ो हिन वांगुरु सभिनी साम्हूं नल हेठां वेही रहंदी हुई।
हिन खे वरी किरब थियणु लॻी, किनी वायात अलाए छा पई करे। अची मुड़ियो त 4 आना ॾेई ज़लील कयांसि त हीअ जे प्लेटफार्म ते हार सिंगार वारो सिस्टम कयो वेठी आई त छा बि खणी कर, ऐं उहा टके जी फ़क़ीरियाणी 100 करे सिंगार त बि खोदड़ो पुटु खोदड़े जो। पर मां हीअ सभु सोचां छो पियो, उन करे जो उन माईअ खे ईअं न करणु घुरिजे। पर छो न करे, आख़िर किथे वेंदी, किथे बि वञे, ईअं सभिनी साम्हूं वञण को हज फ़र्ज़ु अथसि छा। पर उहा त पोड़ी आहे, पोड़ी आहे त छा थियो, अॼुकल्ह दौरु वरी कहिड़ो चङो आहे। हिते प्लेटफार्म ते केतिरा ई नंढा नंढा छोकिरा ऐं ॿार पिया फिरनि, उन्हनि सभिनी खे खाइण लाइ अहिड़ियूं औरतूं ई त हूंदियूं आहिनि, का लॼ अचेसि थी। उन महिल प्लेटफार्म ते गाॾीअ लाइ अनाउंसमेंट थी थिए, हिकदमि माण्हुनि में ॼण सुजाॻी थी अची वञे, हू खीसे में हथु थो विझे ऐं उन महिल उहा माई वारनि खे साफ़ु करे पोतड़े जे कुंड सां मुंहुं उघी चांहि वारे वटि थी अचे। वेझो अची उहा चांहि वारे खे इशारो थी करे, मुंहिंजो हिसो। चांहि वारो मुर्की खेसि ॾिसी अंदरि खाने में रखियल थाली थो कढे ऐं गौर सां थो खेसि ॾिसे। उहा हींअर कुझु साफ़ु आहे, बिल्कुलु फ्रेश आहे, कुझु मासूम इंसान जीअं। हिन जो हथु कमीस जे पासीरे खीसे में आदीअ ते ॼमी थो वञे। चांहि वारो थालीअ में 4 पेट्स रखी फ़क़ीरियाणीअ खे ॾिए थो। माई थाली साम्हूं रखी उन साम्हूं झुके थी, मिठा मालिक, बेशक तूं हीअ रिज़्क़ थो ॾिए। हू दिली दिलि में थो भुणके, हिते वरी इबादत पई थिए, अहिड़ी आहे त पोइ ईअं छो कयई। हू औरत ॾांहुं वधे थो, हिन ॾांहुं ॾिसंदे हू वेझो अची कुझु ॻाल्हाइण थो घुरे, शायदि खेसि ज़लील करण लाइ दिली दिलि में जुमिला घड़े। ऐं उन महिल ई उहो खेसि वेझो ॾिसी पाण ॾे ॾिसंदे पुछे थी, खाईंदे पुट। हिन जी ज़ुबान खे ॼण कुल्फ़ लॻी वियो। हिन पाण ॾांहुं वधियल थालीअ में पियल 3 पेट्स ॾांहुं निहारियो, खेसि लॻो ॼण हिन औरत ऐं हिन जे माउ में को फ़र्क़ु ई कोन हो ऐं ॼण हींअर हिन गेड़ो ॾेई बसि कई हुई। हिन खीसे मां हथु कढी रुपयो माईअ जे तरीअ ते रखियो, तूं खा अमां, ऐं तकड़ि में ईंदड़ गाॾीअ ॾे हलियो वियो।